सजी दुनिया असांखे अची चवंदी आहे त भैया हे कयो तव्हां, हीअ अरदास कयो, हिन में असांखे हे दुख दूर थिए, हिन शइ जी प्राप्ति थिए, हे कार्ज राज थिए, हे दुख दूर थियनि। ठीकु आहे, लेकिन मां थो चवां छा असां में ताक़त आहे? ॿुधायो, छा असां करे था सघूं? असांजे हथ में हुजे सॼी दुनिया न बदिले छॾियो। असां पंहिंजो पाण खे ठीकु नथा करे सघूं। असांखे बि त कई समस्याऊं आहिनि, लेकिन असली ॻाल्हि आहे जेको तव्हां असांखे चवंदा आहियो हे कमु कयो, उहो असां अंदरी सरकार खे चवंदा आहियूं, सभिनि खां मथी सरकार खे। त तव्हांखे निमाणी वेनती आहे, डायरेक्ट ओॾे हली वञो। जेकी तव्हांजी अरदास आहे, प्रार्थना आहे, दिलि जी ॻाल्हि आहे, उहा मूंखे बिहारी भॻवान खे चओ, राधा जीअ खे चओ, श्री कृष्ण खे चओ, प्रभुअ खे ॿुधायो, सतगुरनि खे डायरेक्ट चओ हरे राम। तव्हांजी श्रद्धा वधंदी। इन जो मतिलबु इहो न आहे की असां तव्हांजी अरदास न कंदासीं, असां त रोज़ अरदास कंदा आहियूं सॼे विश्व जी। विश्व खां कोई ॿाहिरि आहे छा? त पंहिंजे दिलि जी ॻाल्हि, पंहिंजी अरदास, पंहिंजी प्रार्थना पाण डायरेक्ट भॻवान सां कयो न। भॻवान खे चओ। तव्हां असांखे था चओ पिया, कई संतनि खे अची चवंदा आहिनि, बाबा जन खे चवंदा आहिनि, तव्हां कृपा कयो त असांखे भक्ति मिले। अरे वाह भाई, तव्हां कृपा कयो असांखे नाम मिले, ॾींहं राति नाम जपियूं। तव्हां कृपा कयो असांखे प्रभुअ जो दर्शन मिले। हाणे कोई चन्ना मुराद आहिनि कोन की इहो सभु असां करे सघूं। इहे सभु ॻाल्हियूं भॻवान खे पाण चओ, तव्हां दिलि सां चओ, रोई करे चओ, तॾहिं शयूं उहे मिलंदव। शॉर्टकट न अपनायो, हा न। असांखे चई छॾियो यानी तव्हां बची वियो, न भाई न। भॻवान खे अची प्रेम सां, सिक सां, रोई करे सां फरियाद कयो, उहा अरदास कॾहिं बि व्यर्थ न वेंदी आहे। स्वामी रामकृष्ण परमहंस चवनि था पिया, जब प्रार्थना के साथ, जब शब्दों के साथ मन जुड़ जाता है, उस प्रार्थना का जवाब जरूर मिलता है। यानी जेकी तव्हां दिलि सां अरदास कंदव, प्रार्थना कंदव, उहे भॻवान ज़रूरु पूरी कंदा आहिनि, कृपा कंदा आहिनि, ॾेखारींदा आहिनि। इन करे ज़रूरु अरदास कयो, दिलि सां कयो, बार बार कयो। पंहिंजे घर में बि करे था सघो, ईअं न की हिते ई करे था सघो। जाते वेठा आहियो उते दिलि सां भॻवान खे चओ। प्रेम खपे, भक्ति खपे, नाम खपे, सत्संग खपे, ज़रूरु भॻवान कृपा कंदा। बोलो भक्त वत्सल भगवान की।